असांजो कारकुन आहे अब्दुल लतीफ़ बुलेदी, जंहिंजो सिविल बैंक जो मसइलो आहे जेको 10 सालनि खां हणंदड़ आहे। ज़ोन कंपनी ऐं अकबर सर्दी पूरा के कागज़ ठाराए हिन जे प्लाट ते कब्ज़ो कराए, उहो सिविल मेट्रो हिन खे क्रिमिनल बनाए SHO विलायती शाह आयो आहे, उन जे थ्रू हिननि कब्ज़ा शुरू कई आहे। दीवारूं ठाहिण, ॿियो घर ठाहिण ऐं ॿिए घर ते कब्ज़ो करणु, ऐं जेको आहे हिन ते पूरी FIR कराई अथसि। तंहिंमें जेको आहे हिन पंहिंजी ज़मानत करी आहे। वरी अॼु जेका आहे पुलिस पार्टियूं वठी आई आहे, ॿ टे मोबाइलूं जंहिंमां ॿ भेनरूं हिन गिरफ़्तार करायूं अथसि। जेका आहे असांजी हीर ऐं असांजी जेका आहे अदी समीना जेको आहे सो लाहौती अब्दुल लतीफ़ उर्फ़ जी जेका आहे घरवारी ऐं भेण जेका आहे पुलिस खणी वई आहे। ऐं हींअर पुलिस सरपरस्ती में हुन घर ते कब्ज़ो करे अदावत अकबर सर्दी शुरू करे छॾी आहे। असांजो मुतालबो आहे IG सिंध खां, DIG कराची खां ऐं सुप्रीम कोर्ट खां ऐं हाई कोर्ट खां त हिन कब्ज़ा माफ़िया खे लगाम ॾिनो वञे। इन कारिंदड़ खे जेको आहे सो उन्हनि ते सख़्तु कानूनी कारवाई न कई वञे त हीअ ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ा कराए पुलिस जे थ्रू कब्ज़ा माफ़िया खे हिते तमामु फ़ोक़ियत ॾेई छॾी आहे। तंहिंजे करे जेकर हीअ कब्ज़ा माफ़िया खे हटायो न वियो ऐं हीअ पुलिस पंहिंजी पुलिस गर्दी न छॾी त हीअ अवामी तहरीक जेका आहे सॼी सिंध में मुज़ाहिरा कंदी, बुख हड़तालूं कंदी ऐं तहरीक हलाईंदी कब्ज़ा खोरनि जे ख़िलाफ़ ऐं कब्ज़ा कंदड़ सरपरस्त पुलिस जे ख़िलाफ़। कहिड़े थाणे जो आहे? घर में वेठा हुआसीं त हुतां फोन आई त पुलिस अची विया घर में। जेको फौजदार असांखे गठूं ढक पथर हया अथनि, ॿ असांजी मायूं खणायूं आहिनि। तव्हां अचो महिरबानी कयो। आउं मुंहिंजे घर छोकिरी वठी वई, छोकिरी खे वठी वियसि त पुलिस वारनि घर सॼो पथरनि सां भरियो आहे। ठिकर भॻा ने हुनजी न्याणी आहे, बचिड़ो नंढड़ो आहे, उन खे हंज मां खसे, उन ते खॾ ते उछलाए ऐं हुनखे लेडीस वीचारी खे केले वठी विया त चई आउं पंहिंजो बचिड़ो खणा। हुनजो बचिड़े खे छॾ, बचिड़े खे छा जे लाइ फिटी कर। ॿिया वीचारे केले ॿिए डाऊं कया त मुंहिंजा बच्चा अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरों का सिलसिला जारी है। खबर शामिल करते हैं कराची से। रिपोर्ट कर रहे हैं मोहम्मद सालिम डायरी। सोराब गोट थाने के हदूद साईदाद गोट के मकीनों और अवामी तहरीक, सिंधी मजदूर तहरीक और सिंधियानी तहरीक का 2 कारकुनों को बिला वजह तशद्दुद का निशाना बनाने और पुलिस एहलकारों ने बालों में हाथ पकड़कर घसीट कर ले कर जाने के खिलाफ एहतजाजी मुजाहरा किया। उन्होंने पुलिस के खिलाफ शदीद नारेबाजी करते हुए कहा कि अब्दुल लतीफ़ बुलेदी के घर में घुसकर ख़वातीन, मासूम बच्चों पर तशद्दुद का फौरी नोटिस लिया जाए। उनका कहना था कि पुलिस और लैंड माफिया के प्राइवेट गार्डों ने तशद्दुद करके अब्दुल लतीफ़ बुलेदी और उनके वालिदा को ज़ख्मी करने के बाद सिंधियानी तहरीक के 2 लेडीज़ कारकुनों हीर और समीना को बालों से पकड़कर पुलिस मोबाइल में डालकर तशद्दुद का निशाना बनाया, जबकि लैंड माफिया के तमाम प्राइवेट गार्डर्स और पुलिस के पास लेडीज़ पुलिस भी नहीं थी। लेडीज़ पुलिस के बगैर घर में घुसकर ख़वातीन को बेगुनाह हिरासत करके ले गए और सिंधियानी तहरीक के सुमरी डायरी, सुहाना कोसो, मरियम कोसो, जरीना बुलेदी और दीगर ने S2 स्टाफ से एक एहतजाजी रैली निकालकर गड़ा प्रेस क्लब के सामने पहुंचकर मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा कि हम चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, इंसानी हकूक़ों के तंजीमों, DG रेंजर्स, वज़ीर आला सिंध, वज़ीर दाखिला और होम सेक्रेटरी सिंध से मुतालबा करते हैं कि लैंड माफिया के बाअसर अकबर सर्की, उनके प्राइवेट गार्डर्स और पुलिस के खिलाफ नोटिस लेते हुए गिरफ्तार होने वाले 2 सिंधियानी तहरीक के कारकुनों को फौरी रिहा किया जाए और घर पर किया गया कब्जा ख़त्म करके हमारे साथ इंसाफ किया जाए।